ओदा धाड़ेलन बंदूक सीधू कयूं हेडा तो रखियो गुड़िया ते जोर असुमर ओदा धाड़ेलन बंदूक सीधू कयूं हेडा मुंह डंडो सीधो कयो मुंह सोचो धाड़ेलन खे केड़ी खबर त ही डंडो आहे या बंदूक जो नाल ओए मुंह धाड़ेलन खे हाकल कई मरी वई जान जा पुट अचई थी ओदा धाड़ेलन खबर सूबेदार सूतली फिलहाल त मां आई आहियां डाणी बार जो छा पड़ी ये छा मां चवाई थी हींअर जो हींअर ॾितल खे आज़ाद कर न त वॾो ममण मचंदुई बदमनीअ जी अहिड़ी त बाहि बरदई जो तूं मिसाई न सघंदी मुझी सोने सेफ्टी सुगर तो सा खैर का है मूंसां केर बि न आहे मां अकेली आई आहियां तोखे जुरत कीअं थी मुझे मुड़स गुगदाम यतीम के गिरफ्तार करण जी गुगदाम चा गडे हुंदो आहे त पोइ ॾितल छा घटि आहे छा हू बि वॾो गॾो आहे नहीं 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 सिर्फ मौसूम आहे गॾो न आहे सुगड़ सियाणी मुले जी न्याणी तुझे मुड़स जे मथो सेठियाणी के अगवा करण जो इल्जाम लगल आहे पर सेठियाणी त चवे थी त मूंखे के अगवाही नाहे कयो पो जॾहिं फरियाद ई नाहे कई त तूं मुंहिंजे गॾा मुड़स गुगदाम मुड़स खे छो गिरफ्तार कयो आहे निभागा कावड़ कुछ घटी कर तुझो मसलो हल कयूं था सुमर सुगड़ की ॾिसण सां मुलाक़ात कर वठी वञ सुगड़ के अल्लाह साईं भी सुञाणे सिंग ॾींदो आहे अरे पर टोनीअ खे त ज़ाल आहे ज़ाल अथसि पर गैरत त कान अथसि न हूअं बि गैरत अचार न आहे जो माण्हू चटींदो ज़ाल अथसि इहो ई काफ़ी आहे छो गैरत न आहे कहिड़ी मां तव्हां खां उधारी गैरत वठण आयो आहियां जो चओ था त गैरत न आहे ख़बर त पवे ई कान थी त पावली ज़ाल कंहिंजी आहे छो अंधा आहियो छा सॼे ॻोठ खे ख़बर आहे त पावली मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी टॉनी यू नो टॉनी पर हवाली बि चए थो त पावली मुंहिंजी ज़ाल आहे अबे हिला दिया हवाली जी चवण था पावली हवाली जी ज़ाल थी वेंदी छा हेॾे ॻाल्हि त ॿुध रुको तुंहिंजे चवण सां बसि पावली तुंहिंजी ज़ाल थी वेंदी छा अरे चाचा पड़ा तूने तो हिला दिया यार मुझको मैंने तो ये सोचा ही नहीं था अदा टोनी मुझी ॻाल्हि ॿुध इन हवालीअ जो वात तो हमेशा हमेशा जे लाइ बंदि करे छॾ पर कीअं हवाली जो वात बंदि कंदुसि त हवाली खाईंदो पीअंदो किथां अरे चरिया उफट मारे छॾेसि न हूंदुसि वात न वरी पावलीअ जे लाइ भौंकंदो अच्छा न त हिकु ॾींहुं इहो तोखां हक़ हिलाल जी ज़ाल खसे वेंदी पोइ पियो तूं बि ताड़ियूं वॼाईंदे अरे गैरत जी का गोरी खा मारे छॾ हवालीअ खे काहे लटाको सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।